आई सिंध मंहंजी मां दिनो सॾे अवामी न्यूज़ आई सिंध मंहंजी मां आई सिंध मंहंजी मां दिनो सॾे अवामी न्यूज़ आई सिंध मंहंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ खे भरपूर समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। क़ौमी ईद जे मौक़े ते खिपरो सक़ाफ़ती रंगनि सां झरकी पियो। हर नंढो ॿार तोड़े ॿुढो पको ॿार सक़ाफ़ती वेस ओॾे घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। खिपरो में मरकज़ी प्रोग्राम मेन चौक खिपरो ते थी गुज़रियो। सक़ाफ़ती ॾियारे जे मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टी खिपरो पारां हुसैन तुर्क जस्कम खिपरो पारां आज़ाद कुंभर अकबर मरी अब्दुल करीम शर अब्दुल नबी बुर्दी अवेस राजड़ जी अगवानी में अजरक टोपियूं पाए पटका ॿधी शानदार सक़ाफ़ती रैली कढी वई, जेका मेन चौक खिपरो ते पहुती। ॿिए पासे खिपरो जे साफ़िन पारां मेन चौक ते क़ाइम सक़ाफ़ती आजियां कैंप ते लोकी फनकार चांदी फ़कीर चपड़ियुनि ते रक़्स करे सक़ाफ़ती रैलियुनि जी आजियां कई ऐं क़ौमी रागी हादी बख्श भंबरो अनवर राजड़ वरदान कुमार क़ौमी गीत ॻाए भरपूर दादू वतियूं। जमालो ते आयल माण्हुनि सक़ाफ़ती रांदि करे ख़ुशी जो इज़हार कयो। अक्सर शहरी पंहिंजे ॿारनि खे बि अजरकूं ऐं सक़ाफ़ती वेस पाराए रैलियुनि में शिरकत कई ऐं खिपरो जे शाइरनि अदीबनि सिंधी अदबी संगत खिपरो जे सेक्रेटरी अब्दुल हलीम दरस हाजी शाद राजड़ हाजी खान बोजदार आजिज़ समेजो सुहिणो लाशारी जीलानी जमात खिपरो जे अॻुवान हाजी खान समेजो मोहम्मद हया समेजो ऐं ॿियनि बि आजियां कैंप ते सक़ाफ़ती ॾियारे वारी तक़रीब में शिरकत कई। जॾहिं त नंढड़े अब्दुल रहमान चानियो सिंधी शाइरी पेश कई ऐं SHO खिपरो उबैदुल्ला मुबेजो DSP खिपरो पीर अल्लाह रखियो सक़ाफ़ती कैंप ते अची तक़रीब में शिरकत कई। इन मौके ते खिपरो जे साफ़िन अब्दुल रज़ाक राजपूत मुमताज बोजदार हरेश KBC राजा रशीद कुंभर पीर बख्श राजड़ आज़ाद राजड़ ज़ाकिर शर असद शाह आदिल मलिक क़ौमी सक़ाफ़ती वेस पाए धरती मां खां क़ौमी काज मल्हाइण जो वचन वरजायो वियो ऐं चयो आहे त असीं जस पेश कयूं था अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे, जंहिं क़ौमी काज मल्हाए सिंधी थियण जो सबूत ॾिनो है ऐं पंहिंजो स्टूडियो खे बि अवामी न्यूज़ खे खूबसूरत सक़ाफ़ती रंगनि सां सजायो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।